नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ ॻोठ गुलाम अली हेस्को जी नाअहली सबब नौजवान अब्दुल गफ़ार सोलंगी खे 7 महीने खां बिजली जो करंट लॻण सबब सख्त ज़ख़्मी संदुसि जी 7 महीने खां सार न लधी वई। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। जीअं त मामूली पीर जे ॻोठ लॻ ॻोठ गुलाम अली सोलंगी में जिते हिकु गरीब घराणे सां दर्दनाक वाक़ियो पेश आहे। हिकु शख़्स अब्दुल गफ़ार सोलंगी बिजली जी तार ठाहींदे उहो त करंट लॻण सबबु सख़्तु ज़ख़्मी थी पियो। उन सां वीचार वठंदासीं त कंहिं तावन कयो आहे, को सेबको इंतिज़ामिया जो हितां जो को पीरगोठ जो ऑफिसर आयो आहे या न। अचो त उन्हनि खां वीचार वठूं। साईं हे पाड़ो जेतिरो असांजो हक़ु हुयो अब्दुल गफ़ार सां उहो हक़ु न थियो आहे, न ई वरी को तावन थियो आहे असांजे पाड़े सीरिया, पर पुछण बि न आयो आहे। ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन महिल त लड़ी बि न आया आहिनि, रहंदो उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे थो त बे करंट आहे, 11,000 करंट न आहे हुते। ॻोठ जो नालो ऐं तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो। मुंहिंजो साईं अब्दुल गफ़ार नालो आहे, मुंहिंजो ॻोठ गुलाम अली शाह आहे। तव्हां सां हीउ वाक़ियो कीअं पेश आयो? मुंहिंजो साईं मां ट्रांसफार्मरनि जो कमु कंदो हुअमि, ट्रांसफार्मर वियासीं पीर ॻोठ में चाढ़ण। हुते वाणकी घिटीअ जे साम्हूं पोस्ट ऑफिस जे साम्हूं ट्रांसफार्मर चाढ़ियोसीं, उते मूंखे करंट लॻी वियो 11,000। मूंसां हिन महिल ताणी 7 महीनो आहे कंहिं बि वापडा वारे तावन न कयो आहे। अच्छा, वापडा में सरकारी मुलाज़िम आहे या प्राइवेट तौर? मां प्राइवेट तौर। अच्छा, घणो टाइम थियो आहे करंट लॻो आहे? मूंखे साईं 7 महीनो आहे। अच्छा, पोइ सेबको वारनि सां तव्हांजो राब्तो थियो आहे या उन्हनि खे चवरायो आहे इलाज जे लाइ? उन्हनि खे चवरायो आहे, पर उहो कंहिं बि ॻाल्हि में मुतमिन नथा कनि असांखे। अच्छा, हा, को बि तावन न थी सघियो आहे। लता एॾियूं गौरियूं आहिनि असांजे एरिया जूं जो असां निकिरण लाइ तयारु था थियूं त असांखे रोकियो वञे थो, या वरी हुनखे अहिड़ो दबाव आहे जो काबू थी था वञनि। हीअ असांजो छोकिरो जेको अब्दुल गफ़ार आहे, इहो आयो हो बिजलीअ में साईं। हीअ बिजलीअ जो बिल कमु कंदो हुयो ट्रांसफार्मरनि जो, जेको सरकारी तौर बि वापडा वारा कराईंदा आहिनि ऐं इन्हनि दुकानदारनि खां ई कराईंदा आहिनि, ॿिए कंहिंखां कोन कराईंदा आहिनि। ऐं उते जॾहिं ट्रांसफार्मर चढ़ी वियो त उन लाइन खे पटी लॻियल हुई, जेका पटी कीअं खुली वई, कंहिं लाथी कंहिं न लाथी, उन जाइ ते जेको ग्रेड ते माण्हू वेठो उहो हिन महिल ताईं असां इलाही दफ़ा विया आहियूं एच ए साहब वटि, असांखे को बि रिस्पॉन्स न ॾिनो। न्यूज़ वारनि जा जो एतिरे केतिरियूं ई अख़बारूं आहिनि, केतिरा ई चैनल आहिनि, पर कोई कोन आयो आहे। वरी बि अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो असां वटि आया आहियूं, वॾी महिरबानी सर। जीअं त ॻोठ गुलाम अली सोलंगी जे रहवासियुनि ऐं हुनजे अब्दुल गफ़ार सोलंगी जे वारसनि जा ऐं अब्दुल गफ़ार सोलंगी जा वीचार ॿुधा। हुन चयो त मूंखे तार ठाहींदे करंट लॻी वियो ऐं हितां जो जेको वली मोहम्मद लगारी आहे, SDO आहे तलके किंगरी जो, हुन सां को बि तावन न कयो आहे। असां सिंध हुकूमत खां ऐं वफ़ाक़ हुकूमत खां इहा अपील था कयूं त असां सां सहकार कयो वञे इलाज में या ड्यूटी ॾियाराई वञे त जीअं असांजो गुज़र सफ़र सुठे तरीक़े सां थी सघे। कैमरामैन सजाद हुसैन सां जारी नौमान। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।